कच्छी बिरादरी जे कच्छी बिरादरी अवाम जे आयल हिते पिंडाल में उनजी मेज़बानी में सभु जेके दोस्त जारकी ऐं सुत्यारी जा सभु जेके रहवासी हिते शामिल थिया आहिनि सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सभु खां पहिरीं त शुक्रिया अदा कंदुसि रमेश जो वापारी माण्हू आहे पंहिंजे तरीक़े सां कमकार वारो माण्हू आहे रामजी जो उहो हिकिड़ो बरकत टाइप जो माण्हू आहे ऐं डॉक्टर ॿियो ऐं राजूमल जेको आहे हिननि सभिनि मौजूदीन जो उन्हनि वॾी माशाल्लाह वॾी भरपूर शानदार तकरीर जेकी आहे उहा मुनक़द कई ऐं उन में असां सभु शामिल थिया आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे यूनियन काउंसिल जारकी जे बैनर ते जीअं दोस्तनि हिते अची तव्हांखे साम्हूं पेश कयो आउं उन्हनि जे लाइ वरी हाज़िर थियो आहियां। तव्हां सभु मूंखे सुञाणो था ऐं हमेशह तव्हांजे वेझो रहियो आहियां इंशाअल्लाह ताला यासिर आफ्ताब ऐं उनजी जेकी गॾु टीम आहे शायदि समझ दाऊदाणी समेत सभु तव्हां खां गॾु हलंदा ऐं तव्हांजा मसइला हल कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी फिक्र जी पार्टी आहे उन में हर फिक्र जो माण्हू हुन में शमूलियत करे थो। तव्हांजी अक़लियत जो उन में वॾो रोल आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खां वठी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खां वठी मोहतरमा बेनज़ीर साहिबा वरी हींअर बिलावल भुट्टो साहिब तव्हांजे अक़लियत खे जेतिरी मान ॾिए थो उन जी मिसाल हींअर उन्हनि बि पेश कंदुसि त सेनेटर पसमानदा इलाइक़ो तव्हांजो ठहिरायो मां सेनेटर तव्हांखे कृष्णा कुमारी जेकी जंहिंजी सॼी फिल्म मूं ॾिठी BBC ते त मूंखे वरी मां लुड़क वेही आयो मुंहिंजी घरवारी बि पासे में वेठी त हुननि चयो त भई वाकई तव्हां जेको चओ था त भुट्टो ज़िंदा आहे वाकई भुट्टो इन्हनि खे ॾिसी नज़र अचे जेकी सेनेटर पंहिंजे पीउ ऐं भाउ खां गॾु थाल में मानी पे खाधी उहा हुन ओॾी महिल लुड़क वाए चया त जॾहिं बिलावल भुट्टो साहिबु ऐं हुन खां गॾु जेकी बि हुन जा नाला ख़याल में शादिया मरी थी आहे हुनजो नालो बि हुन वरितो अॼु नफ़ीसा शाह जो वरितो। इहे जब आया हुआ ऐं हुननि असांखे ॾिठो मुंहिंजा कम सराया त हुननि चयो त तव्हां असांखे असांजा गॾु शामिल कयो त जीअं असीं तव्हांजे अक़लियत बिरादरी जो हिन इलाइक़े में कमु कयूं ऐं इहो क्रेडिट बिलावल भुट्टो साहिब खे मिले थो। हालांकि जंग आहे इन मामलात में चवण जो मक़सदु इहो हिते इहो हो त अक़लियत जो पाकिस्तान पीपल्स पार्टी खां हिकिड़ो रंग शामिल आहे झंडे में उनजो रंग शामिल आहे ऐं उनजो हमेशह असांजी लीडरशिप जेकी आहे उहा मान ॾींदी आई आहे। असांजे ज़िले जे हवाले सां ॾिसूं त हर इलेक्शन में जनरल इलेक्शन हुजे लोकल बॉडी इलेक्शन हुजे बचाणी साहिबु बीठल हुजे इमदाद बितावी साहिबु हिन इलाइक़े मां बीठो हुजे अगरि हुन में वोट अगरि ॿियनि क़ौमुनि जा पिया आहिनि ॿियनि फ़िरके जा माण्हू पिया आहिनि त तव्हांजो वॾो अहम रोल हुन में रहियो आहे ऐं हिन जा थोरा त हमेशह बचाणी साहिबु मञंदो आहे ऐं असांजो MP साहिबु मञंदो आहे। आउं बि पंहिंजे दिलि सां तव्हांजे साम्हूं इहो तव्हांजो शुक्रिया थो अदा करियां त तव्हां हर इलेक्शन में असांखे मान ॾिनो आहे असांजी पोलिंग ते तव्हां साथ ॾिनो आहे। ऐं अॼु जो हीउ जेको हिकिड़ो त माशाल्लाह सुत्यारी का जेकी लश्कर जहिड़े नमूने सां हलियो पिए शायदि पंहिंजो अॼु चेयरमैन जो उम्मीदवार घटि लॻे जहिड़ो कॉम्रेड जो पियो पर ॾाढो उन रोल कयो सुत्यारी तमामु सुठा प्रोग्राम थिया। वरी हिते जारकी ते आयासीं जेके बि रोड ते हुआ अगरि फौजदार हुआ जिसकानी हुआ ॿियूं क़ौमूं अगरि हुयूं त अक़लियत जा वीचारा जेके आहिनि उहे सर फ़हिरिस्तुनि में हुआ मोटरसाइकिलुनि ते बि उहे हुआ ऐं स्पीकरनि ते बि हुआ ऐं असांजे अॻियां पुठियां उहे पिया भले हुननि जो तालुक बचाइण खां हुजे हीअ जेके चवनि था न
बचाणी हिते जा इम्पोर्टेड आहिनि त उते इम्पोर्टेड छा तव्हीं हुजो असीं अलहमदिल्ला शुरू खां हिते वेठा आहियूं ऐं जेके सचा जिसकाणी आहिनि न उहे बचाणियुनि खां गॾु आहिनि उहे ॻोठ सां खां पूरो गॾु हले पियो हुननि खे शर्म अचणु खपे अहिड़ी पंहिंजो जेकी आहे बकवास करणु या अहिड़ी नीच ॻाल्हि करणु ही इलेक्शन जो हिकिड़ो टेम्पो हूंदो आहे इलेक्शन में माण्हू एतिरो हले जो हिते ई इलाइक़े जा सभु माण्हू आहियूं जेको 25 तारीख़ वरी बि थींदी जेको पहिरीं बि असां इलेक्शनूं खटे ॿिए ॾींहुं पोइ असां उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु कोन थिया आहियूं जिन असांखे वोट कोन ॾिना या जेके वेझा हुआ या परे हुआ हिननि त फिज़ा ई अहिड़ी क़ाइमु कई आहे ईअं लॻे थो जहिड़ो ही को असांजा दुश्मन थी विया आहिनि इलेक्शन कोन पिया करनि इलेक्शन करियो तीर खां विढ़ो अगरि एतिरी हिमत अथव त 24 तारीख़ ॾिसो इन अवाम खे जंहिंमें अक़लियत हूंदो जेकी बि हूंदो उहो तीर जो जेकी लाइन लॻियल हूंदी उहो तव्हां ते मुंहं ते ठपो तीर जो बि हणंदो पेपर ते बि हणंदो इंशाअल्लाह ताला यूनियन काउंसिल जारकी वरी तीर खे खणी सुरखुरू थींदी ऐं वरी बि तव्हांजो सभिनी दोस्तनि जो जेके मौजूदु हिते जिन प्रोग्राम अरेंज कयो आहे जेके साथी हिते शामिल थिया आहिनि उन सभिनि जो शुक्रिया अदा करे